सेठन के राम राम। साहिब असां पंहिंजे ॿारनि में संस्कार विधा, लक्षण ॾिना, दुनिया ई चढ़िया पुन खां परे रखियो, मुसीबतुनि खे टच बि न करण ॾिनो, पाण कर्ज खणी हिननि खे सुख ॾिना। पर चइबो आहे न, क़िस्मत में ई गॾु हुजे त कोई छा करे सघंदो आहे। तोखे मां छा चयो मैं कल्ह? अरे मां वयोमांसि, हितू सेठ न वेठो दुकान ते, त हुनजा नौकर वेठा हुया न, माण्हू मिले न हुनजो, छा चयईं हुन? हा, हुन माण्हूअ सुठी इज़त ॾिनई हुन माण्हू मूंखे, जंहिं तूं लाइक़ु न आहे। न पप्पा, मां जिते वेंदो आहियां न उते मूंखे रिस्पेक्ट मिलंदी आहे। हाणे शिव जो मेलो लॻो हुयो, ॿिनि ॼणनि जो लफड़ो थी वियो हुते, पुलिस सभिनी खे ॾंडा हईं, असांखे हईं न। तव्हांखे छो न हईं? असां ई त ॿुधायो पुलिस खे, लफड़ो थियव। हुन माण्हूअ बि लेकिन जाम इज़त ॾिनई। छा चएं? छा चएं? हा, मां पहिरियों वयोमांसि हुन वटि, पोइ चईं पाणी पीओ। अॻियां छा चएं? अॻियां चईं चांहि पीअंदव। उन खां पोइ बिस्कुट ॾियांव। अरे 20 मिंटे में हितू भाऊ अचनि था, तव्हां वियो। 20 मिंटे में हितू भाऊ अचनि था, तव्हां वियो। पप्पा, इहो तव्हां वर्ड रिपीट छो था कयो? जॾहिं उन तोखे चयो तव्हां हिते वियो, पोइ तूं भॼी छो आहीं? पप्पा, गाॾी हुई न मुंहिंजी 8:40 जी, वरी सिधो 9:45 गाॾी हुई। भाई, मां तोखे हितां खां करजत मोकिलियो आहे, ऑटनि जा भाड़ा ख़र्चे, ट्रेन जूं टिकेटूं ख़र्चे, पेमेंट वठण लाइ, तूं ईअं ई हली आयो आहे। अरे जीपे चओसि न करण लाइ, नथा कनि, चवनि था धंधो न थियो, गिराकी न थी, असांखे हाज़िर रहणो आहे, जीअं धंधो थियो कट पैसा। हेॾो चिल्लायो छो था? पुछेसि न पंहिंजे पुट खां। ओए, हेॾो चिल्लाइनि छो था? मन डिस्टर्ब न कयो न, मां प्रैक्टिस थी कयां। छाजी वरी प्रैक्टिस थी करें? अरे उहो असांजो किटी पार्टी ग्रुप आहे न, हुन में न असां सिंगिंग कॉम्पिटिशन रखियो आहे, ऐं मूंखे लॻे थो मां ई फर्स्ट थींदमि। बड़ी सॉलिड मस्ती छाई। हलो ॾिसो, मां न हिकु गाने जूं 3 मानाऊं कढी सघंदी आहियां, ॿुधायांव? हाणे गानो आहे मैं तेरा। इहो ई गानो अगरि असांखे दिवालीअ ते ॻाइणो हुजे त कीअं ॻाईंदासीं? दिवालीअ ते वठो मितेरा। कंहिंजी सम्झो याददाश्त हली थी वञे, हो छा ॻाईंदो? माकेरा। मम्मी, मां हिन जी 3rd माना ॿुधाए? कंहिंखे सम्झो ॿुधाइणो आहे कि घुमण किथे था हलूं, हो कीअं ॿुधाईंदो? माथेरान। न पप्पा, हाणे मां कमु बराबरि कंदुमि, पैसा जेसि ताईं न ईंदा मां घर वापसि न ईंदुमि। कल्ह वापसि छो आएं पर तूं? कनो छा आहे हिते? मीटिंग हुई न? मीटिंग हुई। कहिड़ी मीटिंग में बिज़ी आहियो सर तव्हां? पप्पा, असां दोस्त मिली स्टार्टअप था प्लान कयूं। स्टार्टअप बिजनेस। यार तव्हां रिपीट न कयो न यार। ओ माही। जंहिंखे जिम करणी आहे, जंहिंखे हेल्दी शयूं खपनि, उन्हनि खे असां हेल्दी शयूं ठाहे ॾींदासीं। अच्छा भाई, पालक चाट, सोयाबीन चाट, मेथी चाट। हल, मां त हिते तोखे ठाहींदे ॾिठो ई न आहे कुझु। ॾिसो, ज़िमेदारी ईंदी आहे न, माण्हू पाण ई सिखंदो आहे। चाशनी, हे ठाहींदो आहे कुझु घर में? हेॾा कुझु न ठाहींदो अथव, घर में चांहि ठाहिण बि न पुॼंदी अथवसि। पुट, पढ़ाईंदो हो आहे जेको पाण पढ़ियल हूंदो आहे। मां पढ़ाइण जी ॻाल्हि ई न कई। पहिरियों पाण जिम कर, माण्हुनि खे हेल्दी खाराईंदो, पाण दाल पकवान खाए। अरे असांजो दोस्त जिम कंदड़ आहे न, हुनखे फुल एक्सपीरियंस थी वियो हाणे जिम में हो। अच्छा, कहिड़ो दोस्त आहे इहो? आयो आहे न गॾु, आकाश आइडिया। हे जिम कंदो आहे?
हाँ अंकल मां फुल जिम कंदो आहियां, फुल नॉलेज आहे मूंखे, फुल। वन तूं पुट वन, कयो कयो, सुठो आहे सुठो आहे। ॾिस तुंहिंजे अचण सां मिंट में कमु थी वियो, तेसि ताईं मुंहिंजो मन ई न पिया। हल कुदरत नुक़सान ओतिरा कराइजो जेतिरनि जी असां भरपाई करे सघूं। हेॾा मां नओं गानो ठाहियो थी, मां तव्हांखे सुर ॿुधायांव? न मन न, प्लीज़ न। टैलेंट जी काई क़दर ई न आहे न दुनिया में। हिननि जा सुर ॿुधी मूंखे मथे में सूर था पवनि। मुंहिंजो घरु बि खण, मुंहिंजो वण बि खण, मुंहिंजो सोन बि खण, मुंहिंजा पैसा बि खण, हाइनी न छा करणे।